जा जेके पुछड़ी जा इलाइक़ा आहिनि उहे पाणी जी संगीन खोट खे मुंहुं ॾियनि पिया। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर MB बबर खां। MB वधीक आगाह कजो, कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा जोही में हिन वक़्तु पाणी खोट खे मुंहुं ॾियनि पिया? जी, जोही में ज़रई पाणी तोड़े पीअण जे पाणी जी सख़्त अणहठ थी वई आहे। काछे ऐं जोही में पीअण जो पाणी अणलभ थी वियो आहे। बिजली बंदि हुजण सबबि वाटर सप्लायूं जेके आहिनि उहे बंदि आहिनि। अॼु जोही जी नई कॉलोनी में गुलाम कदर लिगारी, यूनस सोलंकी, जुमन बबर ऐं ॿिनि जी अॻुवाणी में पीअण जे पाणी जे लाइ शहरियुनि ख़ाली थांव खणी एतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त जोही शहर तोड़े काछे खे पब्लिक हेल्थ ऐं चूंडियल नुमाइंदनि मिली भगत करे करबला बणाए छॾियो आहे। उन्हनि चयो त 50 सेंटीग्रेड गर्मी में शहरी तोड़े ॻोठाणा पीअण जे पाणी जे लाइ परेशान आहिनि, पर चूंडियल नुमाइंदनि तोड़े कामोरनि जे कननि ते जूं बि नथी चुरे। जी महिरबानी MB बबर तफ़सील ॾियण जे लाइ। उडेरोलाल में भी पानी खोट ख़िलाफ़ एहतजाज किया वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर अब्दुल गफूर हिंगोरो खां। अब्दुल गफूर वधीक आगाह कजो, आबादगार पानी खोट ख़िलाफ़ एहतजाज करण ते मजबूर आहिनि। जी, उडेरोलाल थांग माइनर गुफार ऐं हदेकी शाख जे आबादगारनि जे सभनि जे तइदाद में कलर शाख ते टंडुआ लियाल ऐं टंडुआ दम रोड ते धरणुअड़ी वेही रहिया ऐं ट्रैफिक मुअतल कई। हुननि जो चवणु हो तक़रीबन 1 महीने का मुसलसल पानी की शरीर खोट करे असांजे हज़ार एकड़नि ते बिछल फसल कमंद केलो ऐं जेके वण आहिनि उहे सुकी तबाह थी विया आहिनि ऐं उन खां अलावा जेको जानवर पाणी ते आहे उन्हनि खे बि शदीद तकलीफ़ थी रही। इन हवाले सां असां बार बार बाला ऑफिसनि खे शिकायतूं पिया कर केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। हिन जो हुकूमत खां मुतालबो त फौरी तौर पाणीअ जी जेका खोट आहे उहा ख़तमु करे असांजा फसल बचाया वञनि। जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ अब्दुल गफूर। आगाह कयूं पिया तव्हांखे त जोही, ठुल, उडेरोलाल समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शदीद पाणी खोट आहे। सिंध जे लाड़ जा जेके ज़िला आहिनि ठठो, सिजावल ऐं बदीन शदीद तरीन पाणी खोट खे मुंहुं ॾियनि पिया। थर कैनाल में भी पानी की खोट है। थर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि खे पानी फराम न पियो कयो वञे, उते अलॻि एहतजाज थियनि पिया। इन खां अलावा कुंदरी समेत उमरकोट के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पानी चोरी जो जेके शिकायतूं आहिनि उन खां पोइ रेंजर्स एहलकारनि अॼु आपाशी अमलदारनि ऐं पुलिस सां गॾिजी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿीहर छापा हया। जेसरबा मां पानी चोरी जा 4 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल किया विया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में अॼु बि पीअण जे पाणी जी खोट ऐं ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाज कया पिया वञनि। आबादगारनि तरफ़ां ई मुख़्तलिफ़ इलाइक़नि में एहतजाज जारी आहिनि। जरवार घोटकी जो इलाइक़ो आहे। उडेरोलाल, जोही ऐं ठुल में भी एहतजाज किया विया आहिनि पाणी चोरी ख़िलाफ़ ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी जी शदीद खोट सबबि आबादगार मुसलसल सरापा एहतजाज पढ़ियल आहिनि। ठुल मां हफ़ीज़ सुमरो खां तफ़सील मालूम कयूं था। हफ़ीज़ वधीक आगाह कजो, जैकबा जो इलाइक़ो ठुल ऐं भरपासे में भी पाणी जी शदीद खोट आहे। जी बिल्कुलु हमें ठुल में पीअण जे मिठे पाणी जी खोट ख़िलाफ़ जिदोजहद एक्शन कमेटी सरापा एहतजाज आहे। अॼु रबर चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी मुज़ाहिरो करे रोड ब्लॉक कयो, जिते पाणी खोट ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई, जिते जमा जस बुढ़ो, सरवान लाचारी, असगर लाचारी, मुमताज़ बुढ़ो ऐं ॿियनि जो चवणु हो त मिठे पाणी जी स्कीम 12 मंज़ूर थी करोड़नि जे लागत सां, पर उहो हिन वक़्तु ताईं मुकमल न थी सघी आहे। जंहिं करे शहरी पीअण जो जेको पाणी आहे उहो खारो पाणी वापराइण ते मजबूर आहिनि। इंतिज़ामिया खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतजाज दौरान उहो ॿुधाईंदा रहंदा हुआ स्कीम मुकमल करे वञे, पर हिन वक़्तु ताईं स्कीम मुकमल न थियण जे करे शहरी जेको आहे परेशानी जो शिकार आहिनि। हुन मुतालबो कयो आहे त सख़्तु गर्मी आहे ऐं हिन सख़्तु गर्मी में ख़ासि तौर ते पीअण जे मिठे पाणी जी जेकी सख़्तु ज़रूरत हुजे थी, पर हिन वक़्तु ताईं पाणी न हुजण करे असां परेशानी जो शिकार आहे। हुन मुतालबो कयो आहे त पाणी जी स्कीम मुकमल करे हुन जी मुबैना करप्शन कई वई आहे, उन जी जांच कराई वञे। जी हफ़ीज़ महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। फ़सलुनि जे लाइ पाणी नाहे ऐं ठुल में शहरनि तरफ़ां बि पाणी न मिलण ते एहतजाज कयो वियो आहे। कुंदरी मां वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ रिपोर्टर अनिल कुमार मिकवाणा खां। अनिल कुमार, आगाह कजो, कुंदरी में अॼु जेसर वाह समेत मुख़्तलिफ़ वाहन तां जेका पाणी चोरी थिए पई उहा रोकराइण जे लाइ रेंजर्स एहलकारनि ॿीहर छापा हया आहिनि। 4 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल किया विया। अमीर कुंडली तालुके में ज़रई पानी जो खोट जेका आहे संगीन सूरत इख्तियार कंदी पई। इन हवाले सां गुज़िरियल ॾींहुं जेका पाणी चोरी रोकण ऐं पाणी खोट जो मसइलो हल करण जे लाइ रेंजर्स एहलकार पहुता हुआ। उन्हनि नदीसरवाद जी आपाती अमले सां गॾु रेंजर्स पारां छापा हया विया, जंहिं ख़िलाफ़ जेके 4 आबादगार नदीसरवाद जा उन्हनि ख़िलाफ़ पाणी चोरी जा केस दाख़िल कया विया आहिनि। सामारो थाणे ते दारोगे लख जी ठकुर जी फरियाद ते 4 आबादगारनि लाल खान बुंड, हाकिम मेघवाड़, केवल कोहली ऐं मानू कोहली ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया आहिनि। आपाशी अमले
रंजन सां गॾिजी सोमवार पासां जेको नबीसर वाह आहे उते छापा आहिनि जेका पाणी जो आहे उन में खतरो मची वियो। नबीसर वाह जी जेका वाराबंदी आहे उन वाटर कोर्स खुलियल हुजण करे वाटर कोर्स नंबर 3R आबादगार मानूकोली 2AL जेको आबादगार केवल कोली 2AL आबादगार हाकम मेघवाड़ ज़मीनदार लाल खान गुंड खिलाफ़ समर्थन में केस दाख़िल कया विया आहिनि। उन फरियादी केस में ॼाणायो त जेके आबादगार उहे वाराबंदी बावजूदि ज़बरदस्ती तौर मोगा खोली पाणी चोरी करे रहिया पाणी वाहे रहिया जंहिं खिलाफ़ उन्हनि केस दाख़िल कया विया। केस दाख़िल करण बाद अञा ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। हमीर जेका ज़रिया असांजा आहिनि उहे ॿुधाइनि था त जेके केस दाख़िल कया विया आहिनि जेके केस में नामज़द जेके जवाबदार आहिनि उहे सिर्फ़ु हारी ऐं मुंशी तौर जेके जमादार आहिनि पर जेके असल जेके ज़मीनदार आहिनि उन्हनि खिलाफ़ का बि केस वग़ैरह दाख़िल न थी सघियो। ॿिए पासे हिन वक़्तु जेके रेंज जा छापा ऐं गश्त जारी आहे जेके पाणी चोरनि 62 आबादगार उन्हनि में थसलो मथियल आहे। जी अमीर अनिल कुमार महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। ग़ैर क़ानूनी तौर ते वाहुनि ऐं शाख़ुनि मां जेके 62 आबादगार ऐं ज़मींदार पाणी खणनि पिया लिफ्टर मशीनूं ऐं पाइप सणी करे उहे हटाया पिया वञनि छो जो सिंध में पाणी खोट सां गॾोगॾु पाणी जी ग़ैर मुनसिफ़ाणी जेका विरछा आहे उहो बि हिकिड़ो मसइलो आहे। पाणी जी चोरी बि थिए पई ऐं मुंड जा जेके आबादगार आहिनि उहे आपाशी अमलदारनि ऐं पुलिस जी मदद सां पुछड़ी जे आबादगारनि जो पाणी चोराइनि था ऐं पुछड़ी जा आबादगार पाणी खोट सबबि सभ खां वधीक मुतासिर थी